क्लास 9 मजमून रियाजी यूनिट 2 लेसन 6 एक्सरसाइज नंबर 2.2 मश्क बदाई पार्ट 1। आऊं आहियां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार। बारो पोइ सबक में असां एक्सरसाइज नंबर 2.2 जो पहिरों नंबर सुवाल हल करे आया हुआसीं। हिन लेक्चर में असां ॿियो नंबर क्वेश्चन सॉल्व कंदासीं। राइट द फॉलोइंग इन एक्सपोनेंशियल फॉर्म। हेठनि खे एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखो। हाणे हिते ही जेकी आहिनि उहे छा में गिवन आहिनि, ही आहिनि लॉगरिथमिक फॉर्म में। इन्हनि खे मटाइणो आहे असांखे एक्सपोनेंशियल फॉर्म में। हींअर असां पहिरों नंबर सम सॉल्व कंदासीं। उहो आहे त log of 81 with base 27 is equal to 4/3। सभ खां हिते असां लिखी वेंदासीं छा, सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम उहो लिखंदासीं log of 81 with base 27 is equal to 4/3। हाणे अगर असांखे सम जेको आहे उहो लॉगरिथमिक फॉर्म में गिवन हुजे तो उहो एक्सपोनेंशियल फॉर्म में छाजे बराबर थी वेंदो। ठीक है, असां जो जो रूल है वो लिखी वेंदासीं। ठीक है, तो वो कीअं हुयो, एज वी नो दैट log of y with base a is equal to x। तो पोइ इहो छा थी वेंदो एक्सपोनेंशियल फॉर्म में, इहो थी वेंदो त a ते पावर x is equal to y। हाणे जस्ट असांखे छा करिणो आहे त हिते a y x जेके वैल्यूज़ आहिनि उहे लिखी वेंदियूं आहिनि। ठीकु आहे, इन लॉग जे अंदरि जेको ही a आहे उनजी वैल्यू घणो आहे 27, y जी 81, x जी वैल्यू घणी आहे 4/3। पोइ असांखे छा करिणो पवंदो, उन्हनि वैल्यूज़ खे हिन फॉर्म में हाणे पुट करिणो आहे जस्ट ओनली। तो पोइ असां लिखी वेंदासीं त a इज़ इक्वल टू 27। पोइ कम आणींदासीं, पोइ लिखंदासीं त y इज़ इक्वल टू 81। वरी कम आणींदासीं, लिखंदासीं x इज़ इक्वल टू 4/3। हाणे असांखे छा करिणो आहे त हिन खे एक्सपोनेंशियल फॉर्म में पुट करिणो आहे। पोइ इहो छाजे बराबर थींदो, इहो बराबर थी वेंदो त 27 ते पावर घणो, 27 ते पावर अची वेंदो 4/3 इज़ इक्वल टू 81। इहो असांजो थी वियो आंसर अहिड़े तरीक़े सां। हाणे हीउ जेको ॿियो नंबर सम आहे इहो तव्हां पंहिंजो पाण कजो। मां हिते जेको टियों नंबर सम आहे उन खे सॉल्व थो कयां। टियों नंबर सम असां वटि आहे त log of 1 with base 10, log of 1 with base 10 is equal to 0। सब खां अवल असां हिते लिखंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां पोइ पहिरियों स्टेप सेम लिखंदासीं log of 1 with base 10 is equal to 0। बारो हाणे असांखे छा करिणो आहे, हिन खे एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखणो आहे। त जीअं हिते असांखे ख़बर आहे त बेस जी वैल्यू घणी आहे त 10। हाणे हिते इन खां तव्हां हेल्प वठी सघो था। ठीकु आहे, अगरि हीउ जेको आहे असांजो लॉग वारो फॉर्म आहे हिन तरीक़े सां गिवन आहे त पोइ उहो एक्सपोनेंशियल फॉर्म में कीअं थींदो, हिन तरीक़े सां। हिते बेस जी वैल्यू घणी आहे 10, अदद घणो आहे जेको गिवन आहे, गिवन नंबर असां वटि आहे, गिवन अदद जेको आहे घणो आहे उहो आहे 1, ऐं पावर जेको आहे लॉगरिथम जी वैल्यू घणी आहे 0, उहो असांजो छा थी वेंदो एक्सपोनेंट थी वेंदो। त पोइ असां हिन खे लिखी सघूं था त बेस आहे 10, पावर जो थी वियो घणो 0 इज़ इक्वल टू 1। त थी वियो 10 ते पावर 0 इज़ इक्वल टू 1। हाणे इहो असांजो थी वियो आंसर अहिड़े तरीक़े सां। हाणे असां वटि आहे चौथों नंबर सम। त चौथों नंबर सम असां वटि कीअं आहे, उहो आहे त log of 0.01 with base 10 is equal to -2। हाणे असां इन खे सॉल्व कंदासीं। इन जे लाइ सभ खां पहिरियों हिते लिखंदासीं सॉल्यूशन, पोइ पहिरियों स्टेप सेम। ठीकु आहे, त उहो छा आहे, उहो आहे त log of 0.01 with base 10 is equal to -2। हाणे हिन खे असांखे एक्सपोनेंशियल फॉर्म में तब्दील करिणो आहे। जीअं त असां ख़बर आहे बेस घणो आहे, हिते बेस आहे 10। ठीकु आहे, गिवन अदद असां वटि आहे 0.01 ऐं जेको लॉगरिथम आहे उहो आहे -2, यानी जेको पावर आहे उहो छा थी वेंदो असां वटि -2 थी वेंदो। त पोइ असां हिनखे कीअं लिखंदासीं, लिखंदासीं त 10 ते पावर -2 इज़ इक्वल टू 0.01। हाणे इहो असांजो थी वियो आंसर। बाक़ी हीउ जेको सम आहे ॿियो नंबर इहो तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करे छॾिजो। बारो हाणे असां वटि टियों नंबर क्वेश्चन आहे फाइंड द वैल्यू ऑफ अननोन इन द फॉलोइंग। हेठनि में नामालूम जो मुल्ह मालूम करियो। हाणे हिते असां वटि 9 पार्ट गिवन आहिनि।
हर एक पार्ट में किथे जेको आहे बेस जी वैल्यू मिसिंग होंगी, किथे जेको आहे गिवन अदद होंदो आहे जेको उन्हीं जी वैल्यू मिसिंग होंगी, तो किथे असां वटि एक्सपोनेंट या जेको लागर्थम होंदो आहे उन्हीं जी वैल्यू मिसिंग होंगी। अहिड़े तरीक़े सां हाणे असां वटि पहिरियों नंबर पार्ट आहे log ऑफ x विथ बेस 32 इज इक्वल टू 1/2। त हिन में छा आहे त असांखे x जो मुल्ह मालूम करणो पवंदो। हिते x छा आहे, हिते x असां वटि गिवन अदद आहे, सही आहे। त पोइ हाणे असां इन जे लाइ छा कंदासीं, सभ खां अवल लिखंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखंदा आहियूं, असां लिखंदासीं log ऑफ x विथ बेस 32 इज इक्वल टू 1/2। हाणे असांखे छा करणो पवंदो हिते, हाणे त हीउ जेको लॉगरिथमिक फॉर्म में गिवन आहे उनखे असांखे एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखणो पवंदो। त पोइ उनखे असां कीअं लिखंदासीं, असां इहो पोइ हिते सिखी आया आहियूं, सही आहे। हिते बेस घणो आहे, उहो आहे 32, पावर घणो आहे हिते 1/2, सही आहे। त पोइ असां हिनखे लिखंदासीं त 32 ते पावर 1/2 इज इक्वल टू x। असां हिनखे r में लिखी सघूं था त r x इज इक्वल टू, हाणे हिते छा आहे त पावर 32 ते घणो आहे 1/2, त पोइ असां हिनखे कीअं लिखी सघूं था √32। जॾहिं कंहिं पद ते पावर 1/2 हूंदो आहे त असां उनखे कंसीडर कंदा आहियूं त इहो √, में पियल आहे, त पोइ हिते थी वेंदो √32। हाणे हिते असांखे x जो मुल्ह मिली वियो, पर इहो वधीक बहितर हूंदो त असां हिन 32 जो स्क्वायर रूट छॾाए छॾियूं। त पोइ हाणे असां कीअं इनखे छॾाईंदासीं, इनखे प्राइम फैक्टोरियल मेथड जे तहत असां इनखे सॉल्व कंदासीं। हाणे हिते असां 32 जा फैक्टर कढी वेंदासीं, त पोइ हाणे छा जे बराबरि थींदा, हीअ बराबरि थींदा x इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2। हाणे हिते छा थींदो, हिते माना जिते पेयर कंप्लीट थींदो उहो ॿाहिरि निकिरी ईंदो। अहिड़े तरीक़े सां हिते 2 पेयर कंप्लीट आहिनि, हिकिड़ो अधूरो आहे, यानी 2 जेके आहिनि पेयर ॿाहिरि निकिरी ईंदा। त जॾहिं पेयर मुकमल थींदो हिकिड़ो डिजिट ॿाहिरि निकिरंदो 2, यानी 2 इंटू 2 ॿाहिरि निकिरी ईंदो, बाक़ी 2 अंदरि रहिजी वेंदा, सही आहे। त पोइ छा जे बराबरि थींदो, हाणे असां वटि थींदो x इज इक्वल टू 2 इंटू 2, अंदरि जेको रहिजी वियो उहो 2 उते ई पियो आहे। हीअ वधीक छा जे बराबरि थींदो, त पोइ हीअ बराबरि थींदो x इज इक्वल टू 4 इंटू √2। हाणे इहो छा थी वियो, इहो थी वियो आंसर। अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर असां वटि ॿियो नंबर पार्ट आहे log ऑफ 3 विथ बेस a इज इक्वल टू 1/2। हिते वरी बेस जी वैल्यू मिसिंग आहे। हाणे असां हिनखे बेस जे लाइ सॉल्व कंदासीं, त सभ खां अवल असां साॻे वांगुरु लिखंदासीं छा, सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखंदासीं, छा लिखंदासीं, log ऑफ 3 विथ बेस a इज इक्वल टू 1/2। हाणे छा में गिवन आहे, असांखे ही लॉगरिथमिक फॉर्म में गिवन आहे, इनखे असां मटाईंदासीं छा में, एक्सपोनेंशियल फॉर्म में। हिते बेस जी वैल्यू घणी आहे, उहा आहे a। हिते जेको एक्सपोनेंट थींदो एक्सपोनेंशियल फॉर्म में, उन जी वैल्यू घणी थींदी, उहा आहे 1/2। ऐं हिते हूअं ते जेको 1/2 हिन सम में लॉगरिथम आहे, पर उहो वरी एक्सपोनेंट थी वेंदो आहे। त पोइ असां हिनखे कीअं लिखंदासीं त a ते पावर 1/2 इज इक्वल टू 3। हाणे हिते असांखे a जी जेका वैल्यू आहे फाइंड आउट करणी आहे। इन जे लाइ छा कंदासीं, हीअ जेको पावर आहे 1/2 इन खे असांखे ख़तमु करिणो आहे, ठीकु आहे। इन जे लाइ असां छा करियूं, असांखे हीअ जेको पावर आहे 1/2 इन खे रेसिप्रोकल करे इन सां मल्टीप्लाई करिणो आहे, ठीकु आहे। ऐं हिन साइड जेको पावर आहे घणो आहे, उते आहे 1, ठीकु आहे। त पोइ हाणे असां छा कंदासीं, बाय टेकिंग लिखंदासीं हिते, त बाय टेकिंग पावर 1/2 जो रेसिप्रोकल घणो आहे, त उहो आहे 2/1 बोथ साइड। हाणे ॿिन्ही साइड जेको आहे असां पावर 2/1 जेको आहे 1 मल्टीप्लाई करे ईंदासीं, सही आहे। त पोइ हिते छा थींदो, हिते थींदो त a ते पावर 1/2 इंटू 2/1 इज इक्वल टू 3 ते पावर 1 इंटू 2/1। अहिड़े तरीक़े सां हाणे त छा थींदो, ही 2 इन 2 में कैंसिल थींदो, सही आहे। त पोइ हाणे हिते ही 2 इन 2 में कैंसिल थी वियो, ऐं हिन साइड जेको आहे त को टर्म में ख़तमु कोन थींदो। ही पावर जेको आहे मथियो 2 हिन हिक सां मल्टीप्लाई थींदो, ऐं 3 जे मथां पावर अची वेंदो 2। हिन साइड छा थी वियो, असां वटि जस्ट हाणे a बचियो, पावर हिन जो कैंसिल थी वियो। त हिनखे लिखंदासीं त a इज इक्वल टू 3 ते पावर 2, यानी a इज इक्वल टू 3 स्क्वायर। हाणे हिते असां फर्दर जॾहिं हिनखे सॉल्व कंदासीं थींदो त a इज इक्वल टू 9। a जो मुल्ह मिली वियो असांखे 9, इहो असांजो छा थी वियो, आंसर। अहिड़े तरीक़े सां
बारो हींअर असां वटि 3 नंबर पार्ट आहे log ऑफ 25 विथ बेस अंडर 5 इज़ इक्वल टू y। हाणे हिते असांखे छा करिणो आहे, हीउ जेको y आहे उन जो मुल्ह मालूम करिणो आहे। ठीकु आहे, त पोइ हाणे असां हिनखे कीअं लिखंदासीं, सभ खां अवल लिखंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां पोइ पहिरियों स्टेप सेम छा लिखंदासीं त log ऑफ 25 विथ बेस अंडर 5 इज़ इक्वल टू y। हाणे छा करिणो आहे, असांखे हिनखे एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखणो पवंदो त हिते बेस घणो आहे अंडर 5। ठीकु आहे, ऐं पावर घणो आहे, उहो आहे y। त पोइ हिनखे असां कीअं लिखंदासीं, असां लिखंदासीं त अंडर 5 पावर y इज़ इक्वल टू 25। हाणे हिते असांखे छा करिणो पवंदो त हिकिड़ी साइड आहे ही जेका आहे लेफ्ट साइड ऐं राइट साइड आहे 25, त ॿिन्ही साइड जेको आहे बेस असांखे सेम करिणो पवंदो। सही आहे, त इन जे लाइ ही जेको असांखे आहे बेस गिवन आहे अंडर 5, हिन साइड बि अंडर 5 ठाहिणो पवंदो। हाणे असां पोइ इन जे लाइ हाणे छा करियूं, त पोइ असां इन जे लाइ असां हीअं कंदासीं त इनखे लिखंदासीं, अगरि हीउ जेको 25 आहे असां वटि, अगरि इन खे असां इन स्क्वायर रूट जे अंदरि आणियूं त पोइ इहो छाजे बराबरि थी वेंदो। हाणे इहो छा थिए जो अंडर 5 थी वञे, त असां हिन 25 खे हीअं लिखी सघूं था त अंडर 5 पावर y इज़ इक्वल टू, हाणे ॾिसो त 5 इंटू 5 थींदो त छा थींदो 25, पर 5 जेके अंदरि अचनि त पोइ छाजे बराबरि थींदा, उहे थींदा अंडर 5 इंटू 5, यानी हिन जे अंदरि जेके आहिनि 4 पेयर हुजनि छाजा, हिते 4 नंबर हिते जेके आहिनि 2 पेयर मुकमल थियनि छाजा 5 जा, त पोइ उहे इन 25 जे बराबरि थींदा। त पोइ असां हिनखे कीअं लिखंदासीं त 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 5। ठीकु आहे, छाकाणि जॾहिं असां हिनखे सिंप्लीफाई कंदासीं छाजे बराबरि थींदो 25 जे। ठीकु आहे, इन जो मक़सदु छा थी वियो त जॾहिं हिते अंडर 5 घणा दफ़ा अचनि, उहे अचनि 4 दफ़ा इन जे अंदरि, त पोइ असां हिनखे फर्दर हीअं त लिखी सघूं था, कीअं था लिखी सघूं, असां हिनखे लिखी सघूं था त अंडर 5 पावर y इज़ इक्वल टू अंडर 5। त हिते अंडर 5 जेको आहे उन जा मतिलबु त उन ते पावर घणो अचे, हीअ घणा दफ़ा पाण में हिते मल्टीप्लाई थी सघनि था, हिते घणा दफ़ा थी सघनि था 4 दफ़ा, त पोइ हिन जे मथां पावर घणो ॾेई सघंदुसि मां, हिते पावर छा थींदो 4। सही आहे, हाणे असांखे त छा करिणो आहे त बेस इन साइड बि सेम आहे, इन साइड बि सेम आहे, त बेस में कैंसिल थी वेंदो, त असांखे y जो मुल्ह मिली वेंदो। अहिड़े तरीक़े सां 5 5 में वियो, अंडर 5 में वियो हलियो, त असांखे हिते y जो मुल्ह छा मिली वियो 4। इहो असांजो छा थी वियो आंसर। अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर असां वटि चोथों नंबर पार्ट आहे, उहो आहे त log ऑफ x विथ बेस 4 इज़ इक्वल टू 3/2। सही आहे, त पोइ असांखे हिनखे सॉल्व करिणो पवंदो। सभ खां अवल असां हिते छा लिखंदासीं, लिखंदासीं सॉल्यूशन लिखण खां पोइ पहिरियों स्टेप सेम छा थी वेंदो, log ऑफ x विथ बेस 4 इज़ इक्वल टू 3/2। पोइ हाणे छा करिणो पवंदो, हिनखे एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखणो पवंदो, त हिते बेस घणो आहे 4, पावर घणो आहे 3/2। त पोइ हिनखे लिखंदासीं त 4 ते पावर 3/2 इज़ इक्वल टू x। सही आहे, हाणे आर में असां हिनखे लिखी सघूं था त x इज़ इक्वल टू 4 ते पावर घणो 3/2। हाणे हिते असां छा कयूं त इन 4 जो पावर घणो ठाहियूं 2, त जीअं हीउ जेको 2 आहे उन में कैंसिल थी वञे, या आर में असां हिनखे लिखी सघूं था त x इज़ इक्वल टू, हिते हिनखे असां लिखी सघूं था, मथे था लिखूंसि। ठीकु आहे, त x इज़ इक्वल टू 2 ते पावर 2। ठीकु आहे, असां इन 4 खे ईअं लिखी सघूं था न। अहिड़े तरीक़े सां हिन जे मथां फर्दर जेको पावर आहे उहो घणो आहे, उहो आहे त 3/2। हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं, थींदो x इज़ इक्वल टू 2 ते पावर 2 इंटू 3/2। हे 2 में कैंसिल थी वियो, त x जो जेको असांखे मुल्ह मिलंदो हिते उहो मिलंदो 2 ते पावर 3, छा थी वियो x इज़ इक्वल टू 8। इहो असांजो आंसर थी वियो। बिल्कुलु आसान अथव, पोइ तव्हां इहे शयूं सिखी आया आहियो। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक में, तेसीं ताईं अला वाही।